हिकिड़ो वीचारो ग़रीब हूंदो हो जो काठियूं करे पंहिंजो पेट भरींदो काठियूं विकिणे। त हिकिड़े ॾींहुं हुनखे धंधो ई कोन लॻो, चङनि ॾींहंनि ताईं धंधो न लॻुसि त जोणस ॾाढो विढ़ण लॻी, चईंसि त तूं हेरा तेरा तूं कुझु कमाए नथो अचे, असां छा खाईंदासीं। चईंसि त हाणे नथो लॻे धंधो त मां छा कयां। चईं त हाणे तूं असां बुख था मरूं, हाणे ईअं कर, अगरि तोखे धंधो नथो लॻे त घर न अचिजांइ, जेसि ताईं तूं कमाए न ईंदे त घर न अचिजांइ। त वीचारो वियो जंगल में, काठियूं त कईं पर विकामियसि कोन। त चईं हाणे छा कयां, मुंहिंजी जोइ मूंखे मारींदी, घर नथो वञा, घर उते ई सुम्ही रहियो जंगल में। हुतां राति जो अधु राति जो शिव पार्वती लंघिया, उन्हनि ॾिठो त हीउ वीचारो ग़रीब सुम्हियो पियो आहे। पार्वती चयसि हिनखे कुझु ॾियोसि। चईं मां छा ॾियां, मां पाण बन ॿी खपिनी खाईंदो आहे, मूं वटि कुझु आहे छा जो मां ॾियां। चईं हा पर कुझु बि ॾेसि। चईं ठीकु आहे, पोइ इहा हिकु फुलड़ी पटे खणी ॾिनईंसि हथ में, चईंसि हीअ वठि। चईं हाणे हिनजो मां छा कंदुसि, मुंहिंजी जोइ मूंखे विढ़ंदी। चईं तूं वञी करे हीअ हिकु फुलड़ी गुंदीअ में विझी छॾिजांइ। चईं ठीकु आहे साईं, जीअं तव्हां चओ, जीअं हुकुम कयो। वियो वीचारो घर, ऐं घर वञी करे जोणस सुम्ही पई हुई, देरि सां वियो, वञी उहा हिकु फुलड़ी गुंदीअ में विधईं ऐं सुम्ही रहियो माठ करे। सुबुह जो जोणस उथी वरी आयसि विढ़ण। चईं तूं वरी वापसि घर आएं, ख़ाली हथ आएं। चईं पोइ मां कमाए आयो आहियां। चईं छा कमाए आहीं। चईं जेको कमाए आयो आहियां उहो हिन गुंदीअ में विधो आहे। त जोणस वई, चई ॾिसां त छा कमाए आयो आहे। गुंदी खोलियईं त हुन में हीरा जवाहर माणिक मोती ऐं गिनियूं पयूं हुयूं। त जीअं शिव भॻवानु जीअं हुन सां सहायक थिया हो, तीअं सभिनी सां सहायक थीजो, ॾुध ॾे पुटु ॾे, धन धान्य सां भरपूर करे। कुटी छा जूअर जी कुटी आहे? हीअ जूअर जी कुटी आहे। नई जूअर जॾहिं लहंदी आहे तॾहिं हीउ सॻड़ो छोड़बो आहे, नए अनाज जो। अच्छा, त हिन में तव्हां कीअं ठाही इहा कुटी? मुठिया तरे, अटो ॻोहे मुठिया तरे ऐं पोइ वरी हुनखे कुटींदा आहियूंसि। अच्छा, पोइ हुन में अॻे त उखिरे मुहिरे सां कुटींदा हुआ, हाणे मिक्सियूं थी पियूं आहिनि, मिक्सियुनि में था कुटियूं। अच्छा, हीउ सॻड़ो सूमरु ॾींहुं छो छोड़बो आहे? हीउ सूमरु ॾींहुं नाइरीअ जे महीने में पहिरें ऐं ॿिए सूमर ते ऐं पछाड़ीअ सूमर ते छोड़े सघिबो आहे, टे सूमर ते न छोड़बो आहे। अच्छा, हीउ जूअर जो सॻड़ो आहे। ॿियो कणिक जे सॻड़े में छा फ़र्क़ु हूंदो आहे? थींदो उहो ई आहे, पर जॾहिं नई कणिक लहंदी आहे उन महीने में छोड़बो आहे। हीउ हिन महीने में छोड़बो आहे, हीअ नई जूअर लहंदी आहे। अच्छा, नाइरीअ महीने में, सिंधी महीनो नाइरी थींदो आहे, कतीअ खां पोइ जेको ईंदो आहे नाइरी, उन ते छोड़बो आहे। ऐं जेके कणिक जो छोड़ींदा उहो मथे महीने में छोड़ींदा? न, उहो थी वियो। उहो थी वियो? हा, कणिक जो पहिरीं थी वियो। जॾहिं नई कणिक लहंदी आहे, अप्रैल मई में बैसाखी थींदी आहे, नई कणिक लहंदी आहे, उन खां पोइ थींदो आहे उहो। अच्छा, उहो हाणे न थींदो, हाणे जेको जूअर जो कंदा आहिनि उहो ई कणिक जो पूरो थियो। ठीकु आहे, त हिन में छा नियम पालन कंदा आहियो ॾींहं में सुबुह जो? नियम कुझु कोन पालन कबो आहे हिन में, बसि सुबुह जो उथी सनानु पाणी करे मुठिया तरे कुटी ठाहींदा आहियूं, मूरी रखंदा आहियूंसि, मूरी हूंदी आहे ऐं कुटी रखंदा आहियूं, ऐं उते मंदर में वञी करे सॻड़ो छोड़े उते मंदर में रखी ईंदा आहियूं, नवग्रह ठाहे करे उनजी पूॼा कंदा आहियूं, आरती कंदा आहियूं, कथा कंदा आहियूं। अच्छा, ऐं ॿार जे स्कूल वञनि त उन्हनि खे नाश्ते में अन्न, इहो कणिक खां सवाइ ॿियो कुझु बि जेको बि ॾेई था सघो। न, ब्रेड न। अच्छा, पोहा, चांवरनि जो कुझु बि ॾियो। अच्छा, दाल जो कुझु ॾियो, चांवरनि जो कुझु ॾियो। त पोइ कणिक न कम में आणींदा आहियूं। अॼु जे ॾींहं ते कणिक कम में न आणंदी। ओके, जूअर जो ॾोढो पचाए खाई था सघूं। जूअर जो ॾोढो, चांवर, पुलाव जेको खपे उहो, कणिक न खाइणी आहे। साई भाॼी, पुलाव, ताइरी, जेको वणे उहो ठाहे था सघूं। ठीकु। ऐं महालक्ष्मी जे सॻड़े ऐं हिन सॻड़े में इहो ई फ़र्क़ु आहे कि नओं अन्न लहंदो आहे? हीउ नए अन्न जो आहे। महालक्ष्मीअ जो ॾियारीअ जे पासे में थींदो आहे, श्राद्धनि जे विच में जेका अष्टमी ईंदी आहे, उहा अष्टमी थींदी आहे, उहा राधा अष्टमीअ ते ॿधिबो आहे ऐं 15 ॾींहं छोड़बो आहे। ओके,
ऐं हे जेॾीमहिल नओं अनाज लाइ ओॾीमहिल हा, छो? नई जूअर हिन टाइम ते लहंदी आहे, हा। उन नई जूअर जो अटो पीसाए उन जो प्रसाद कंदा आहियूं। ठीकु, जय झूलेलाल।